जोईअ मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर इनायत लाशारी मूजिब माहिरनि ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि मुतालबो कयो आहे त पाकिस्तान अगस्त 2022 में मौसमियाती तब्दीली जे सबबि पंहिंजी ताज़ी तारीख़ जी सभ खां वधीक तबाही वारी ॿोॾि जो शाहिद आहे, जंहिं मुइशत, इंफ्रास्ट्रक्चर ऐं फूड सिक्योरिटी खे तबाह कयो आहे ऐं तहफ़ुज़ खे मुतासिर कयो आहे। वर्ल्ड बैंक ऐं IMF जे वर्ल्ड इकोनॉमिक आउटलुक रिपोर्ट जे ताज़िन रिपोर्टुनि ऐं तख़मीननि में अकथी कई वई आहे त पाकिस्तान खे मुस्तक़बिल में ख़ुराक जे तहफ़ुज़ जे संगीन मसइलनि ऐं शदीद तरीन महांगाई खे मुंहुं ॾियणो पवंदो, जंहिं सां गुरबत खां मुतासिर माण्हुनि जो तइदादु वधंदो। ॿोॾ जे तबाहकारियुनि खां पोइ पाकिस्तान जे बहितर तइमीर लाइ $30 बिलियन जी ज़रूरत आहे, जेका इंटरनेशनल मॉनिटरी फंड ऐं आलमी अख़राज कंदड़ मुल्कनि पारां फितरत जे कर्ज़ तहत फ़राहम कई वञे। इहे मुतालबा माहौलियाती इंसाफ़, हिकु बहितर पाकिस्तान जी तइमीर लाइ कर्ज़ मनसूख़ करियो जे मौज़ूअ ते तंज़ीम जो नालो विलेज शाद आबाद ऑर्गेनाइज़ेशन इंडस कंसोर्टियम पाकिस्तान पारां मुनक़द कयल अवामी फोरम जी मुक़ररी कई।